अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ सरकारी मुलाजमन से मामला तय थी विया। मुलाजमन जो एहतजाज खत्म थी वेंदो। मुलाजमन के पघारन में 40 सैकड़ो रिलीफ ॾींदासीं। मुलाजमन के 20 सैकड़ो एडहाक रिलीफ ॾिनो वेंदो। समूरन मुलाजमन के आज़ाद करे केस वापस वरता वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं परवेज़ खटक ऐं अली मोहम्मद खान जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध काबीना कणक के इमदादी अघु 2000 रुपया फी मण मुक़रर करे छॾियो। कणक की ख़रीदारी जो हदफ़ 1.4 mm टन मुक़रर करण की मंजूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि काबीना जो इजलास में कणक ज़ख़ीरो करण वारा वफ़ाक़ी हुकूमत जा इल्ज़ाम रद्द किया विया। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पंजाब में कणक गुम थियण जो इल्ज़ाम सिंध सरकार मथां न लॻाए। पाकिस्तान पारा क्रूज मिसाइल बाबर वन जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त क्रूज मिसाइल बाबर वन 450 किलोमीटर ताईं हदफ़ के निशानो बणाए सघे थो। मिसाइल ज़मीन ऐं समुंड में हदफ़ के निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। सेनेट इलेक्शन लाइ पोलिंग 3 मार्च ते थींदी। चईनी सूबाई असेंबलियुनि ऐं क़ौमी असेंबली में पोलिंग जो अमल सुबुह 9 वॻे खां वठी शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी करे छॾियो। चूंड शेड्यूल मूजिबि उम्मीदवार 12 ऐं 13 फरवरी ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 14 फरवरी ते जारी कई वेंदी। कागज़नि जी जांच पड़ताल 15 ऐं 16 फरवरी ते थींदी। उम्मीदवारनि जी नज़रसानी वारी लिस्ट 21 फरवरी ते जारी कई वेंदी। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। सेनेट चूंडुनि में PDM उम्मीदवारनि जी कामयाबी ऐं सदारती ऑर्डिनेंस के तस्लीम न करण ते इतफ़ाक़। मौलाना फज़ल रहमान सां नवाज़ शरीफ जो भी राब्तो। मौजूदा सियासी सूरत-ए-हाल ऐं लॉन्ग मार्च की कामयाबी लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर विचार। सेनेट इलेक्शन में जामे हिकमत अमली तहत हिस्सो वठण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म इमरान खान वीडियो स्कैंडल वारे मामले की जांच लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, शीरी मज़ारी ऐं ख़ासि मददगार शहज़ाद अकबर शामिल। झंपीर लग रेलवे स्टेशन वटि कोयले जी खाण अंदर 6 पोरियत मिट्टी की छिप हेठां दबजी विया। 2 पोरियत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद भरसा गोठ गुडो माची वटि वाह मां नौजवान जो लाश हथायो। लाश की सुञाणप रियाज़ ठेबो तौर थी। लाश अस्पताल मुंतक़िल।